दोस्तों दोस्तों आप मौजूद GSN आऊं इन वक्त मौजूद आहियां कराची में 6 ज़िलो ठहंदड़ 7 ज़िलो ठहंदड़ क्यामाड़ी जंहिंखे शायदि ठहे हफ़्तो खनि थियो आहे ऐं अॼु खां 5 ॾींहं अॻु में KPT क्यामाड़ी ते शेल कंपनी में मज़दूरी कंदड़ हितां कच्छी बिरादरी सिंधी बिरादरी असांजी जेका समूंड जंहिंखे भिटाई बि ॻायो आहे पंहिंजनि सुरनि में उन बिरादरी जा माण्हू उन शेल कंपनी में मज़दूरी कंदा हुआ, उते कमु कंदा हुआ। गुज़िरियल साल वफ़ाक़ी हुकूमत ऐलान कयो हो त हाणे पाकिस्तान में कंहिं बि मज़दूर खे 18,000 खां घटि मज़दूरी कोन मिलंदी कंहिं बि कंपनी में, पर हे 12,000 खां 13,000 14,000 में हे कमु कंदड़ सिंधी कच्छी बिरादरी जा मिसकीन मारूअड़ा जेके शेल कंपनी में तेल जी कंपनी में कमु कंदा हुआ उते मज़दूरी कंदा हुआ। अचानक उन कंपनी में बाहि लॻी थी वञे। दुनिया जो 17 नंबर शहर कराची जिते अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं दावाऊं कयूं थियूं वञनि, उते ई 5 मज़दूर उन कंपनी खे बाहि लॻे थी ऐं उहे माण्हू जहिड़ा माण्हू सड़ी मरी था वञनि हलिया। उहे मज़दूर जिते कमु कनि था उते कंहिं बि क़िस्म जी उन शेल कंपनी तरफ़ां SOPs जो को बि ख़्यालु न रखियो वियो ऐं उन्हनि न का एम्बुलेंस रखी वई हुई उते का जो हिते मां अॼु वारसनि वटि तॾे ते मौजूदु आहियां। उन्हनि ॿुधायो त 1 कलाक ताईं उहे जहिड़ा माण्हू बाहि में सड़ंदा रहिया, पर हिन शेल कंपनी जेका अरबों खरबों रुपया कमाए थी जंहिं वटि कुझु बि कोन हो, ऐं लानत थो कयां हिन कंपनी ते जेके हिन जहिड़नि इंसाननि खे सड़ंदे ॾिठो आहे ऐं कुझु कोन कयो आहे। उहे हिते ॿुधायो वियो आहे त जेके उहे माण्हू सड़िया हुआ उन्हनि जे मथां मिटी जा डंपर घुराए बंदि कया विया ऐं लाश ॾियण खां इनकार कयो वियो, जॾहिं त हितां जे मक़ामी माण्हुनि वॾी वेड़ कई आहे त असांखे इहे सड़ी कोयलो थियल लाश ॾियो। उहे सड़ी कोयलो थियल लाश जॾहिं खणी आया आहिनि ऐं 3 माण्हू जेके जिन जो 70-80 सैकड़ो सड़ी चुको हो उहे खणी अस्पतालुनि में ऐं आख़िरी माण्हू 5 माण्हू कल्ह सड़ी शहीद थी वियो हलियो। केॾे अरमान जी, केॾे अफ़सोस जी, दरिंदगी, वहशत ऐं इन खां वधीक कुझु बि कोन्हे। ऐं वॾी बेहयाई बेशर्मी इहा आहे जो कया बि न को सिंध हुकूमत को एक्शन खयो आहे, न वफ़ाक़ी हुकूमत को एक्शन खयो आहे। ॿियो त छॾियो शर्म त सिंधी उर्दू मीडिया खे बि कोन्हे जेका इंतिहाई बेहयाई सां हिकिड़ी नंढड़ी ख़बर ॾिए थी चैनल ते पकोड़े ऐं समोसे ते सुओ मोटो एक्शन वठंदड़ अदलिया 5 इंसाननि जी शहादत ते जेरे सड़ंदड़ ते को बि सुओ मोटो कोन वरितो आहे, का ख़बर हाईलाइट कोन थी आहे। उहे अॼु मां हिते विचो आहियां पदर ग्राउंड क्यामाड़ी पदर ग्राउंड में ऐं उहे लवाहिकीन हिते मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि। हिकिड़ा वीचारा तॾे ते वेठा आहिनि हे मुंहिंजे साम्हूं, ऐं हिकिड़ा वीचारा थाणे ते वेठा आहिनि थिया त पुलिस को तदारुक कोन थी करे ख़बर न आहे। IG साहब ऐं तव्हां सां मुखातिब आहियां त हे इंसाननि जा बचड़ा सड़िया आहिनि। 5 तारीख़ FIR न पई कटी वञे शेल कंपनी जे ख़िलाफ़, उन्हनि जी इंतिज़ामिया जे ख़िलाफ़, जेके ठेकेदारी सिस्टम आहे उनजे ख़िलाफ़ का FIR न पई कटी वञे, जेका इंतिहाई सम्झो त जहिड़े खां पोइ हिकिड़ी FIR कटी वई ऐं यकीननि हेतिरनि ॾींहं FIR खे शायदि 5 ॾींहं थी चुका आहिनि ऐं का बि हिन महिल ताईं गिरफ़्तारी अमल में न आई आहे। ऐं सॼी सिंध जे अवाम खे, उन्हनि खे, बाशऊर माण्हुनि खे, अदीबनि खे, दानिश्वरनि खे चवां थो त ही 25 लख कच्छी बिरादरी जेका समूंड संभालियो वेठी आहे, सिंध जो कराची जो समूंड संभालियो वेठी आहे, हे टके पैसे ते नालियूं बंदि करण वारा माण्हू, गटर लाइन बंदि थियण ते शहरनि खे बंदि करण जी धमकियूं ॾींदा आहिनि। हिते 5 सिंधी मज़दूर मिसकीन शादीशुदा बचड़नि वारा उहे सड़ी शहीद थिया आहिनि, पर रियासत को बि नोटिस कोन थी वठे, अदलिया को बि नोटिस कोन थी वठे, IG को बि नोटिस कोन थो वठे। ॿियो त छॾियो मीडिया जेके माइन जूं ख़बरूं ॾियण सॼो ॾींहुं ॿधाए पिया आहिनि, जेके गटर बंदि करण जी ख़बर नशर कनि था, हिते ज़िंदा सड़ी वियल माण्हुनि जी ख़बर नथा ॾियनि। मां चवां थो शैम आन देम शर्म अचणु खपे उन्हनि खे जो हिन महिल ताईं हू ख़ामोश वेठा आहिनि। सच इहो आहे त असां हिते 2-3 दफ़ा रोई पिया आहियूं उन्हनि जी वीडियोज़ ॾिसी जेके सड़ी शहीद थिया आहिनि ऐं जेके ज़ख़्मी आहिनि
उन्हनि जो आख़िरी ताईं कल्ह ताईं उन जो जेके तव्हां वीडियो ॾिसंदव त हर अहसासु रखंदड़ दिलि सूअर ई हूंदो जंहिंखे तकलीफ़ कोन थींदी। बाक़ी इंसान जो हाँ फाटी थो पए। पर मां हैरान आहियां त 5 ॾींहंनि गुज़री वञण खां पोइ बि हुकूमत पुलिस डिपार्टमेंट को बि उनजे ख़िलाफ़ु एक्शन कोन खयो आहे। शेल कंपनी जेका एॾी सारी कंपनी आहे उन्हनि वटि को बि बाहि विसाइण जो प्रोग्राम उते मौजूदु कोन हुयो, को बि SOPs कोन हुया ऐं एम्बुलेंस कोन हुई। सो आऊं पंहिंजे सिंध जे अवाम खे, दोस्तनि खे, सोशल मीडिया जे दोस्तनि खे, सोशल वर्कर्स खे अपील थो कयां त महिरबानी कयो ही आवाज़ हिन शहीदनि लाइ उथारियो, एतिरो उथारियो जो हुकूमत खे ख़बर पवे त हे निधणका सिंधी कुता ॿिला कोन्हनि, हे इंसान आहिनि, इंसान जा बचड़ा आहिनि, हिननि जूं फैमिलियूं आहिनि, हिननि जा नंढड़ा मासूम आहिनि जेके 5 ई शहीद थिया आहिनि, के वॾी उमिरि जा कोन हुया। हे मासूम 25-30 साल 35 साल जी उमिरि जा जंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि ऐं समाज जे दोस्तनि खे, सियासी पार्टियुनि खे ऐं इंसानियत जी सोच रखंदड़नि खे अपील कंदुसि त ख़ुदारा हिननि 5 मज़लूमनि जे लाइ जेके क्यामाड़ी में हिन इलाइक़े में शेल कंपनी में सड़ी शहीद थिया आहिनि उन्हनि जे लाइ आवाज़ उथारियो। सिंध अवामी सथ अॼु हिते ज़रूरु पहुती आहे। सिंध अवामी सथ इन शहीदनि लाइ सॼी सिंध में आवाज़ उथारींदी ऐं बाक़ाइदा उथारींदी जेसीं ताईं ग़रीबनि खे हक़ नथो मिले। त आउं वरी अपील थो कयां, घुर थो कयां, मां सिंध हुकूमत खां बि घुर थो कयां। MP चवनि था त हितां जो को PTI जो MP बि आहे, MNA पीपुल्स पार्टी जो आहे, कादिर पटेल साहब MNA, उन्हनि जी शायदि चवनि था त कोशिशि आहे, दिलचस्पी आहे, छो त हितां चूंडिया विया आहिनि। बाक़ी PTI जो MP रुगो दुआ घुरी था मोटी वियो आहे। त सिंध हुकूमत खे, वफ़ाक़ी हुकूमत खे अपील था कयूं त हिन शइ जो हिन मिसकिननि जो सां थियल सानहे जो तदारुक कयो वञे, जे न त पोइ सॼी सिंध मुमकिन सरापा एहतजाज थिए ऐं असां ईअं मार्च करे कोन वेंदासीं। हक़ मौजूद GSM।